RBS Basic Research Academy में तासनी क्या भलिकार चवां तो गीता ॼाणो था त वर्कशॉप ऑन बेसिक रिसर्च मेथड्स हिकिड़ी ॿी नई सीरीज शुरू कई आहे। इन खां अलावा मुंहिंजी हिकिड़ी पूरी सीरीज हली रही आहे क्वांटिटेटिव टेक्निक एनालिसिस जूं तक़रीबन 70 खां मथे वीडियोस जेका स्पीसीज़ में जेके मुख़्तलिफ़ टॉपिक्स आहिनि उन ते आहिनि। उन जो हिन वक़्तु तव्हां नंढो जेको बैनर ॾिसी रहिया आहियो, इमेज ॾिसी रहिया आहियो, जेके वीडियोस अवेलेबल आहिनि, टाइम मिले त उन ते वञी ॾिसंदो। अच्छा, इन खां अलावा अॼु असां में जेका डिस्कस कंदासीं मेनली मां फोकस कंदुमि त डेटा छा आहे। तो जेको असांजे रिसर्च जो कमु जेको शुरू थींदो आहे उहो डेटा सां थींदो आहे। डेटा जा मुख़्तलिफ़ टाइप्स आहिनि, जीअं मेजर जेको हुनजा क्लासिफिकेशंस आहिनि, हिकिड़ो असांजो क्वांटिटेटिव आहे ऐं क्वांटिटेटिव आहे। अचो त इन शइ खे डिस्कस कयूं। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम भट्ट सुमरो आहे, मां शागिर्दी सां तालुक़ रखां थो। दोस्तों, अक्सर बात जेको बि असां रिसर्च पेपर लिखूं, थीसिस लिखूं, जेको बि रिसर्च तहक़ीक़ जो जेको बि कमु कंदासीं, उहो जेको शुरू जेको असांजो उहो छा सम्झो डेटा सम्झो। यानी डेटा असांजी जो शुरुआती जेको आहे उहो कमु आहे। जेके असां वटि डेटा कोन्हे त असां कीअं डेटा खे एनालाइज़ कंदासीं ऐं असां उनखे सैंपल खे एनालाइज़ कीअं कंदासीं त उन खां पोइ असां ॻाल्हाए सघंदासीं पॉपुलेशन ते। जीअं मुंहिंजी लास्ट वीडियो में काफ़ी ॻाल्हि कई त पॉपुलेशन ऐं सैंपल में छा फ़र्क़ु आहे। यानी जॾहिं असां जेका टेक्निक रन कंदा आहियूं, डेटा कलेक्ट कंदा आहियूं, डेटा असां सैंपल खां रन कंदा आहियूं ऐं पोइ सैंपल जे रिज़ल्ट जे मुताबिक़ जेके असां रिज़ल्ट मिलंदियूं आहिनि पोइ असां उहो जनरलाइज़ कंदा आहियूं त पूरी पॉपुलेशन में जा जेके सैंपल रिज़ल्ट उहे जनरलाइज़ कंदा आहियूं। उम्मीद तौर ते चवंदा आहियूं त भई हीअ जेको आहे, इहो हिकिड़ो मिसाल मूं ॾिनो त भई हिकिड़ी कंपनी XYZ आहे जेका पंहिंजी HR पॉलिसीज़ जे हवाले खां ॾिसी त उनजा एम्प्लॉइज़ जेके आहिनि पूरे पाकिस्तान में उहे मुतमइन आहिनि या न आहिनि। इन हवाले खां जेके बि एरिया ऑफिसर्स आहिनि हू तो डेटा कलेक्ट करनि था। हाणे एरिया ऑफिस में कुझु तर्क माण्हू हूंदा आहिनि, पर मक़सदु आहे त हू सैंपल वठी करे पोइ जेके रिज़ल्ट्स आहिनि उनजा उन रिज़ल्ट्स खे एनालाइज़ करे क्वालिटेटिवली या क्वांटिटेटिवली एनालाइज़ करे ऐं उन खां जेके रिज़ल्ट्स मिलनि था उन रिज़ल्ट्स जे बुनियाद ते चवनि था त हाणे मजमूई तौर ते जेका असांजी पूरा जेके एम्प्लॉइज़ आहिनि जेके पूरे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ कमु कनि था उहे मुतमइन आहिनि या न आहिनि। यानी सैंपल जी बुनियाद ते असां ॻाल्हि कयूं था। हाणे जेको ॻाल्हि का बुनियादी सैंपल बि मां असां डेटा ई वठंदा आहियूं त हाणे डेटा छा आहे। डेटा जेका असांजी आहे अच्छा, हाणे डेटा ख़ुदि जेको आहे उहो न्यूमेरिकल आहे। डेटा यानी इहो हिकिड़ो प्लूरल आहे ऐं इन सां असां डेटा आहे। अच्छा, हाणे डेटा जो असांजो जेको सिंगुलर आहे उहो असांजो आहे डेटा, यानी को बि हिकिड़ो जेको आहे रिस्पॉन्स जेको आहे तव्हांखे मिले थो, असां हुनखे डेटा चवंदा आहियूं ऐं जॾहिं प्लूरल थी वेंदो आहे मजमूई तौर ते ॻाल्हि कंदासीं असां हुनखे डेटा चवंदासीं। ऐं उन खां अलावा डेटा असांजी क्वांटिटेटिव सेक्शन में असांजा डेटा आहे, असां ॿिनि इंग्लिश में डेटा हूंदी आहे। हिकिड़ी असांजी हूंदी आहे प्राइमरी डेटा जेका मेजर जेको आहे ऐं ॿी असांजी आहे सेकेंडरी डेटा। हाणे प्राइमरी डेटा असां ॼाणूं था त उहा डेटा जेका असां पाण कलेक्ट कयूं था मार्क जेका पंहिंजी सैंपल मां जेको बि तव्हांजी सैंपल आहे उहो सैंपल तव्हांजी का ऑर्गेनाइजेशन हुजे जंहिंमें या को तव्हांजो शॉपिंग मॉल में बीह करे तव्हां का डेटा वठो था, कोई इंटरव्यू ज़रिए तव्हां का डेटा वठो था, जेको बि सोर्स तव्हां डेटा जो आहे जेको ख़ुदि तव्हां डेटा कलेक्ट कयो था असां हुनखे प्राइमरी डेटा चऊं था। ऐं इन खां अलावा जेका डेटा पब्लिश डेटा आहे असां हुनखे सेकेंडरी जेको आहे डेटा चऊं था। उहा डेटा तव्हां किथे पेपर मां था वठो, उहा कंहिं जर्नल मां, अख़बार मां, टीवी मां, जेका बि इंफॉर्मेशन आहे उहा इंफॉर्मेशन उहा डेटा जेका कंहिं ॿिए जेका कलेक्ट कई आहे ऐं उहा ताईं अवेलेबल आहे। या खोड़ सारा सोर्सेस IMF, वर्ल्ड बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक ऐं उन खां लास्ट लेक्चर में ॻाल्हि इहा बि कई त जेम आहे ग्लोबल इंटरनेशनल मॉनिटर तमामु ज़बरदस्त जेका वेबसाइट आहे जेका बि तव्हां इंटरनेशनल जे हवाले खां जेके बिहेवियर एटीट्यूड आहिनि उन जे बारे में तव्हां उन खां मालूमात जेके डेटा डाउनलोड करे था इस्तेमालु करे सघो था। सेकेंड डेटा में कुझु जेका डेटा हूंदी आहे उहा पे डेटा हूंदी आहे जंहिं लाइ तव्हांखे पे करणो पवंदो आहे ऐं कुझु फ्री डेटा हूंदी आहे। जंहिं जेको सोर्स आहे उहो जेको डेटा आहे उहो बिल्कुलु फ्री सोर्स आहे जंहिं मां तव्हां हर क़िस्म जी डेटा तव्हां डाउनलोड करे ऐं तव्हां उनखे इस्तेमालु करे सघो था। अच्छा, हाणे असांजी जेका प्राइमरी ऐं सेकेंड डेटा जो उम्मीद आहे तव्हां फ़र्क़ु सम्झी विया हूंदव। हाणे असां पोइ ईंदासीं पंहिंजे टाइप्स से त डेटा जे जेके मेजर टाइप्स आहिनि असांजा उहो क्वालिटेटिव ऐं असांजा क्वांटिटेटिव डेटा आहिनि। क्वालिटेटिव छा आहिनि जेके नॉन न्यूमेरिकल आहिनि, उहा जेका डेटा असां जेके नॉन न्यूमेरिकल यानी का नंबर्स में तव्हां न वठो। अक्सर से दोस्तों ॻाल्हि इहा थी जॾहिं असां डेटा वठंदा आहियूं त तव्हांखे पंहिंजो ये समझो त कंहिं क्वेश्चनर ते वठंदा, क्वेश्चन इमेज बि तव्हां ॾिसी रहिया हिन वक़्तु इहा क्वेश्चनर में तव्हांखे अक्सर जेके शयूं मिलंदियूं आहिनि असांखे मिलंदियूं आहिनि स्ट्रॉन्गली एग्री
न्यूट्रल ऐं डिसएग्री उन खां पोइ स्ट्रॉन्गली डिसएग्री अहिड़े क़िस्म जी शयूं जेकी असांखे मिलंदियूं आहिनि। हाणे हीअ हिकु क़िस्म जी डेटा ही असांजी डेटा आहे जेका असांजी न्यूमेरिकल डेटा आहे जेका असां स्केल ते वठंदा आहियूं। अच्छा जीअं त हिन में असां ॻाल्हि था कयूं क्वालिटेटिव डेटा नॉन न्यूमेरिकल में अहिड़ी क़िस्म जी का बि जेको असांजी जेके नंबर कोन हूंदा आहिनि, असां जस्ट स्टेटमेंट्स हूंदियूं आहिनि। तव्हां मिसाल के इंटरव्यू वठी आहे, 3-4 इंटरव्यू वरिता हिकिड़े ई सिचुएशन जे बारे में, त पोइ तव्हां जेका डेटा मिले थी इंटरव्यू जे तव्हां इनखे जेको आहे क्वालिटेटिव सां चवंदासीं, या पोइ डायग्राम ठाहियो, या पोइ तव्हां मेप जे ज़रिए का शइ तव्हां हासिलु कई, या का डिस्क्राइब थियनि थी कुझु फिनोमेना खे तव्हां डिस्क्राइब कयो। जीअं हिन वक़्तु कोविड-19 जो केस हली रहियो आहे, तव्हां जेके एक्सपर्ट तव्हां सां मिलियो ऐं उन खां तव्हां डिस्क्राइब उनखे उन खां कोविड-19 जा इम्पैक्ट आहिनि, त हाणे इहा डेटा जेका असांखे मिले थी इहे सभु डेटा असांजो क्वालिटेटिव डेटा आहे। हाणे ज़रूरी इहो आहे त हाणे इन डेटा खे एनालाइज़ की कजे, ॾाढो ॾुखियो डेटा जो एनालाइज़। हाणे एनालिसिस लाइ असांखे सॉफ्टवेयर भी आहे जंहिंमें असां जग मशहूरु सॉफ्टवेयर आहे इन विवो सॉफ्टवेयर आहे जंहिंमें असां क्वालिटेटिव डेटा खे एनालाइज़ करे सघूं था। इन खां अलावा क्वालिटेटिव डेटा खे असां खुदि पाण बि एनालाइज़ करे सघूं था। मिसाल के 5-6 इंटरव्यूज़ आहिनि, हिकु इंटरव्यू खे तव्हां हाणे उन इंटरव्यू खे तव्हां लाज़मी तव्हां उनखे ट्रांसक्राइब कयो। ट्रांसक्राइब करण जो मक़सदु इहो आहे जेका डेटा तव्हां इंटरव्यूज़ मिलिया आहिनि उन इंटरव्यूज़ खे तव्हां लिखी करे कंहिं पेज ते MS वर्ड में उन खां पोइ उन डेटा खे तव्हां सॉफ्टवेयर में मथे खणी वञो ऐं सॉफ्टवेयर तव्हां हिकिड़ा कॉमन नोड्स जेके कढी ॾींदो, जेके कॉमन शयूं आहिनि, जेके फैक्टर आहिनि हुनजा, पोइ उन मां कुझु फैक्टर जेके आहिनि, मिसाल हिन वक़्तु जेको असां ॻाल्हि कयूं था त इन्फ्लेशन तमामु वॾो मसइलो आहे पाकिस्तान जो ऐं हर माण्हू इन मां जेको आहे सो मुतासिर आहे इन्फ्लेशन। हाणे इन्फ्लेशन जी ॻाल्हि कंदासीं, इन्फ्लेशन जा कहिड़ा असबाब आहिनि, अलाए केतिरा असबाब थी सघनि था, जेतिरे बि तव्हां लिखंदा वञो त इंटरव्यू में जेके तव्हां इहो सुवाल पुछंदव कंहिं खां बि त भई तव्हांजी नज़र में इन्फ्लेशन जा असबाब कहिड़ा आहिनि, उहो माण्हू तव्हांखे 5 ॿुधाईंदो, ॿिए ॾींहुं ईंदो उहो तव्हांखे 10 ॿुधाईंदो, ॿिए ॾींहुं 3 ॿुधाईंदो। इन खोड़ सारा तव्हांखे इंटरव्यूज़ मिली आहे, पोइ उन इंटरव्यूज़ खे ट्रांसक्राइब कंदव तव्हां पेपर ते लिखी करे, MS वर्ड में लिखी करे उहो फाइल तव्हां अपलोड कंदव NUO सॉफ्टवेयर में, ऐं पोइ NUO सॉफ्टवेयर तव्हांखे उनजी प्रोसेस कराए एनालाइज़ कराए तव्हांखे ॿुधाईंदो त भई इन्फ्लेशन जा के मेजर रीज़न्स उहे ही आहिनि। त इन तरीक़े सां असां इन डेटा खे क्वालिटेटिव डेटा खे असां एनालाइज़ करे असां उन रिज़ल्ट वठी करे उन रिज़ल्ट जी बुनियाद ते असां पॉपुलेशन जे बारे में ॻाल्हि कंदासीं। ॿिए तरफ़ जेको आहे हिकिड़ो तमामु घणो इस्तेमालु थींदो जेको टूल आहे डेटा जो टाइप आहे उहा क्वांटिटेटिव। अॼु तमामु घणो कमु जेको क्वांटिटेटिव थिए थो, नो डाउट क्वालिटेटिव ते बि आहे, पर उन मुक़ाबले में क्वालिटेटिव तमामु घणो कमु थी रहियो आहे। हाणे क्वालिटेटिव जेका डेटा आहे दैट्स इन नंबर्स, हिते ॻाल्हि हली असांजी त भई ही नॉन न्यूमेरिकल आहे ऐं हिन में प्योरली न्यूमेरिक्स हूंदियूं आहिनि। जेका असां डेटा असां स्केल ते वठूं, हिन क़िस्म जे स्केल ते, यानी क्वेश्चन जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, इन क्वेश्चन में सभु स्ट्रॉन्गली एग्री खां वठी करे स्ट्रॉन्गली डिसएग्री सभु शयूं असां इन टाइप जेका डेटा असां वठंदासीं, असां उनखे क्वांटिटेटिव डेटा चवंदासीं। हाणे क्वांटिटेटिव डेटा जा बि असां वटि 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ो कैटेगोरिकल आहे ऐं ॿियो न्यूमेरिकल आहे। कैटेगोरिकल में असां वटि जेके उम्मीद तौर ते असां वटि 2 ऑप्शन हूंदा आहिनि, येस आर नो, ट्रू और फॉल्स, मेल आर फीमेल, मैरिड आर अनमैरिड। हाणे इन हवाले खां असांजा वरी इन जा 2 सब डायमेंशंस आहिनि, हिकिड़ो ऐं नॉमिनल। हाणे नॉमिनल छा हूंदो आहे, नॉमिनल पिसा इहो आहे कि नॉमिनेशन आहे जस्ट, इन में कंहिं क़िस्म जो को आर्डर न हूंदा आहे। मिसाल क्रिकेट टीम में तव्हां वठो, क्रिकेट टीम में केतिरा माण्हू हूंदा आहिनि, वधि में वधि 10 हूंदा आहिनि, पर जेकॾहिं 10 या 11 प्लेयर टोटल हूंदा आहिनि, पर तव्हां ॾिसंदा कंहिंजे पोयों बैग ते जेको आहे 99 नंबर लिखियलु हूंदो आहे। हाणे टोटल प्लेयर जेके तव्हांजा मैदान में जेके आहिनि उहे 22 आहिनि। हाणे 99 नंबर त बिल्कुलु ॿाहिरि आहे, उहो इन करे आहे इहो जस्ट की नॉमिनेशन को नंबर आहे, त ही 99 जेको नंबर आहे उहो हिन फलाणे माण्हू जो नालो आहे। या क्लासरूम में तव्हां वेंदा तव्हांखे रोल नंबर मिलंदो आहे, सीट नंबर तव्हांखे मिलंदो आहे, कंहिं बि इम्तिहान में वेंदा त ये जस्ट नॉमिनेशंस आहिनि, ठीकु आहे। हाँ, उन खां अलावा असांजो जेको आहे ऑर्डिनल, यानी जंहिंमें को ऑर्डर हुजे, यानी 1 2 3 4, या उनमें असेंडिंग और डिसेंडिंग जेको बि ऑर्डर हूंदो असां उनखे ऑर्डिनल डेटा चवंदा आहियूं। मिसाल इन जो आहे एज, एक्सपीरियंस तव्हांजो आहे, त एज जेको आहे असांजो शुरू थींदा 1 2 3 4 ये जेतिरा बि साल हुजनि, यानी 5 इयर्स 10 इयर्स 20 इयर्स, ई पूरो हिकिड़ो ऑर्डर आहे जेको असेंडिंग, या इनखे डिसेंडिंग ऑर्डर में बि करे सघूं था। तालीम एजुकेशन बि ईअं हुजे भई प्राइमरी आहे, सेकेंडरी आहे, ई मिठी जेको आहे वञी जे PhD ताईं, ही 2 असांजा कैटेगोरिकल अची पिया। ऐं ॿियो जेको असांजो आहे उहो आहे न्यूमेरिकल, जंहिंखे में असांजा 2 टाइप अचनि था।
तव्हांजो कंटिन्यूस डेटा अचे थी ऐं डिस्क्रीट डेटा अचे थी। हाणे डिस्क्रीट डेटा में अच्छा दोस्तों हाणे असां वटि ॿ आहिनि, हिकिड़ी डिस्क्रीट आहे हिकिड़ी कंटिन्यूस आहे। हाणे डिस्क्रीट में छा हूंदो असां शयुनि खे काउंट कंदा आहियूं, मिसाल एज आहे या तव्हांजो नंबर ऑफ चिल्ड्रन, मिसाल हिकिड़े जोड़े खां पुछो तव्हांखे केतिरा ॿार आहिनि त उहो चवंदा 3 4 5 6, ईअं कोन थींदा 3.5 4.5, ठीकु आहे। उहो असांजो जेको असांजो डिस्क्रीट आहे। मिसाल हिकिड़ो बॉक्स आहे जंहिंमें टॉपीज़ आहिनि, हाणे हिकिड़े बॉक्स में केतिरी टॉपीज़ आहिनि, 100 आहिनि, 50 आहिनि, 150 आहिनि, जेके बि आहिनि। उन खां पोइ आहे कंटिन्यूस, यानी इनमें असां माप कंदा आहियूं या मयर कंदा आहियूं। हाणे इंसान जो वज़न आहे, कंहिं शइ जो वज़न आहे, या उन बॉक्स में की टॉपीज़ आहिनि, उन पूरे बॉक्स जो वज़न केतिरो आहे। जॾहिं असां कंहिं शइ खे मयर कयूं, कंहिं शइ खे मापियूं, या असां मयर कंदा आहियूं एटीट्यूड खे, असां मयर कंदा आहियूं सैटिस्फिकेशन खे, छो जो ई एटीट्यूड ऐं सैटिस्फिकेशन आहे, ई असांजा लैटेंट वेरिएबल आहिनि। हलो ई लैटेंट वेरिएबल जो कॉन्सेप्ट ई हलंदे हलंदे डिस्कस करे वठो, इहो छा हूंदो आहे जेके असां लैटेंट वेरिएबल चऊं। लैटेंट वेरिएबल हिकिड़ो अहिड़ो कॉन्सेप्ट आहे, अहिड़ो वेरिएबल आहे या हिकिड़ो बिहेवियर जेके असां डायरेक्टली मेजर कोन करे सघंदा आहियूं, ठीकु आहे। हाणे बिहेवियर आहे या कंहिंजी सैटिस्फैक्शन लेवल खे असां कीअं मेजर कंदा, जेसीं असां वटि को टूल न हूंदो, कंहिं टूल जे ज़रिए सां हुनजी असां सैटिस्फैक्शन खे मेजर कंदासीं। त अहिड़े क़िस्म जे मेजर खे जेको वेरिएबल असां हुनखे लैटेंट वेरिएबल जेके तव्हां डायरेक्टली मेजर न करे सघो, कंहिं ॿिए तरीक़े सां तव्हां हुनखे मेजर करे सघो। हाणे इन हवाले खां बिहेवियर खे कीअं सैटिस्फैक्शन कीअं मेजर कजे, ही असां जेके टूल आहे स्ट्रांगली एग्री आहे। इहो 3 पॉइंट लिकर्ट स्केल आहे, 5 पॉइंट आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे, 11, जेतिरी तव्हां सेंसिटिव जेतिरो वधीक जेको करीब सां तव्हां मापणु चाहियो था कंहिं बि बिहेवियर खे, तव्हां ओतिरो लिकर्ट स्केल खे अञा वधाईंदो। मिसाल के उम्मीद तौर ते करणो आहे त भई 3 पॉइंट लिकर्ट स्केल आहे, एग्री, न्यूट्रल ऐं डिसएग्री, पर अञा वधीक करीब सां तव्हां हुनखे वेझे सां मेजर करणु चाहियो था त 5 पॉइंट ते वञो, 7 पॉइंट ते वञो। अक्सर असांजे पाकिस्तान में एशियन में जो कंट्रीज़ में तकरीबन जेको साउथ एशियन में ॻाल्हि कंदासीं त तकरीबन 5 पॉइंट लिकर्ट स्केल ते कमु कयो वेंदो आहे, त यूरोप में जेको 7 या 9 पॉइंट लिकर्ट स्केल ते कमु कंदा आहिनि, त जीअं उन बिहेवियर खे वधीक वेझो जेको वञी करे मेजर कजे। ऐं इन खां अलावा हीअ असांजो डिस्क्रीट ऐं काउंटिंग थी वई। ऐं उन खां पोइ हिकिड़ी अहम शइ जेका हिन में असां डेटा में इहे सां आहे जेका उहा आहे असांजी क्रॉस सेक्शनल डेटा। यानी हिकिड़ो उहो टाइप आहे जंहिंमें असां हिकिड़ी वक़्त में एट वन पॉइंट ऑफ द टाइम असां मुख़्तलिफ़ इंडिविजुअल खां असां डेटा वठूं, असां मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइजेशन खां डेटा वठूं, असां मुख़्तलिफ़ जेका कंहिं ॿिए इदारनि खां असां कमु जेका डेटा वठूं कंहिं हिकिड़े पॉइंट ऑफ कंहिं हिकिड़े पॉइंट ते, त उनखे असां क्रॉस सेक्शन डेटा चऊं था। क्रॉस ऐं सेक्शन यानी मुख़्तलिफ़ सेक्शंस आहिनि, सभी सेक्शन मां हिकु टाइम ते तव्हां जेका डेटा वठो असां उनखे क्रॉस सेक्शन डेटा चवंदा आहियूं। दोस्तों हीअ पूरो असांजो चार्ट थी वियो त असां डेटा जेका उहा कहिड़ी हूंदी आहे, उन कहिड़ा कहिड़ा टाइप्स हूंदा आहिनि, छो जो रिसर्च जेका बि आहे उहा शुरू डेटा सां थींदी आहे। कि डेटा जे बारे में असांखे कॉन्सेप्ट क्लियर आहे त यकीन तौर ते अॻिते हली करे असांखे उन जेका डेटा जो ॾाढो फ़ाइदो पइजी वेंदो। हिकु ॿियो बि कॉन्सेप्ट क्लियर करे वठो हिन हवाले खां। अच्छा दोस्तों अक्सर शागिर्द ईंदा आहिनि मूं वटि, पंहिंजो रिसर्च पेपर खणी ईंदा आहिनि या को रिसर्च मॉडल खणी ईंदा आहिनि, जंहिं सां हीअ मुंहिंजो रिसर्च मॉडल आहे। हाणे मूंखे ॿुधायो त मां रिसर्च टेक्निकली अप्लाई कयां, त मुंहिंजो जवाब इहो हूंदो आहे त भई तव्हां ॿुधायो, तव्हां रिसर्च आहियो, ड्राइविंग साइंटिस्ट तव्हां बेटा, तव्हां ॿुधायो त इन मॉडल जेको बि तव्हां सेट कयो आहे इन टेक्निक कहिड़ी रहंदी, इहो तव्हांजो कमु आहे, तव्हां ॿुधायो। हा मां त इहो ॿुधाए सघां थो त इन टेक्निक खे रन की कजे, कहिड़े सॉफ्टवेयर में वधीक बहितर आहे त उन में रन कजे। मुंहिंजो कमु इहो आहे बहितर जेको रिसर्च आहे तव्हांजो कमु आहे त टेक्निक खे कीअं आइडेंटिफाई कयो, कहिड़ी टेक्निक रन थींदी। हाणे कहिड़ी टेक्निक रन थिए इन में लाज़मी आहे त तव्हां रिसर्च मेथोडोलॉजी खे पूरो सम्झो, त उन खां पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त असां कहिड़ी डेटा ते कहिड़ी टेक्निक असां रन करे सघूं था। अच्छा इन खां अलावा ॻाल्हि करी कजे त डेटा जी क्वालिटी जे बारे में, त इहा ॾाढी इंपॉर्टेंट आहे त डेटा जी क्वालिटी तव्हांजी डेटा जी क्वालिटी असां हिन चेन जेको आहे सो लेटर्स जे बारे में ॻाल्हि कंदासीं त डेटा जी क्वालिटी। ॾिसो दोस्तों घर में उम्मीद तौर ते तव्हां घर में सब्जी वठी ईंदा आहियो, घर जो औरतूं छा कंदियूं आहिनि, सब्जी खे पहिरियों सफ़ाई कंदियूं आहिनि त जीअं हिन मां जेका वारी आहे या का मिटी लॻियल आहे या को केमिकल लॻियल आहे उहो सभु साफ़ करे बिल्कुलु धोई करे उन खां पोइ जेके पचाईंदा आहिनि उन भाॼी में सवादु बि हूंदो आहे, जाइको बि ऐं जेको आहे, पर जेके उहो बग़ैर धोई करे इस्तेमालु कंदा ज़ाहिर आहे उहा जेका भाॼी जा करी ठहंदी उहा कंहिं कम जी न हूंदी। इहो सभु स्कूल में असांजो रिसर्च में अप्लाई थिए थो। जॾहिं तव्हां डेटा कलेक्ट करे खणी था अचो त उन डेटा में खोड़ सारा इशूज़ हूंदा आहिनि। का डेटा इनकम्प्लीट क्वेश्चनर हूंदो आहे, किथे करे अनइंगेज रिस्पॉन्स हूंदा आहिनि। अनइंगेज रिस्पॉन्स ॾाढो वॾो मसइलो अथव।
हाणे उहो ईअं आहे त भई तव्हां कंहिंखे क्वेश्चनर ॾिनो ऐं उन क्वेश्चनर में हिकु सॼो हिकु टिक करे कंदो वियो। हाणे तव्हां ॾिसी रहियो त उमेश जेको आहे उहो तव्हांजे साम्हूं अची रहियो आहे त अनएंगेज रिस्पॉन्स छा में आहे, यानी रिसर्च जेको रिस्पोंडेंट आहे उहो तव्हांखे जेको आहे छा थो करे त हर हिकु सवाल जो सिर्फ़ु हिकिड़ो ई ऑप्शन आहे, जंहिंजी मिसाल 1 1 त सॼे क्वेश्चन में 1 1 थो वञे। इन मक़सद इहो आहे त उहो एंगेज न आहे उन क्वेश्चनर पढ़ण में, बग़ैर पढ़े करे सभु जवाब ॾींदा आहिनि। हाणे अहिड़े क़िस्म जी कॾहिं प्रॉब्लम थिए थो त उहो अॻिते हली करे तव्हांजी क्वालिटी ऑफ डेटा जी जेका मयार उनखे धप रसाईंदो। उहो ॾाढो जेका डेटा उहा ई तव्हां विझंदव त पोइ तव्हां छा त रिज़ल्ट्स तव्हांखे मिली वेंदा, पर रिज़ल्ट्स कंहिं कम जा न हूंदा छो त डेटा खे क्लीन न आहे कयो। हाणे हिन हवाले खां मुंहिंजी पूरी जेको वीडियो सीरीज़ आहे डेटा क्लीनिंग जे हवाले खां उनजो इमेज बि तव्हां ॾिसी रहिया पोस्ट जेको आहे जेकी टाइम मिले त उनखे बि ॾिसी वठो त डेटा खे क्लीन कीअं कजे, न त छा थींदो गार्बेज इन गार्बेज आउट, यानी गंदगी जो तव्हां सॉफ्टवेयर विझो त तव्हां गंदगी जो ई मिलंदो। सॉफ्टवेयर छा आहे उहो हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे, उहो तव्हांखे कमु उहो तव्हांखे जेको आहे रिज़ल्ट ॾींदो। हाणे सॉफ्टवेयर तव्हांजी जॉब कोन थी ॾेई सघे, तव्हां डेटा खे डेटा ॾींदो, तव्हांखे उहो सॉफ्ट रिमाइंडर ॾींदो त भाई हिन डेटा में हीअ ग़लती आहे, जेका ग़लती न आहे त तव्हां रिज़ल्ट कढी ॾींदो। हाणे उहे रिज़ल्ट्स वैलिड आहिनि या न आहिनि उहो डिपेंड करे तव्हांजी क्वालिटी ऑफ डेटा, डेटा जो मयार केतिरो आहे। लाज़मी आहे त तव्हां डेटा खे क्लीन कयो। ऐं ॿिया ख़ासि तौर ते मां ॻाल्हि कंदुमि 6 अज़म्पशन जेकी असां मां बार बार ॻाल्हि कई आहे त उहो तव्हां ज़रूरु मीट कयो। 6 अज़म्पशन इन हवाले खां बि मुंहिंजी वीडियो आहे, तव्हां इमेज ॾिसी रहिया उते वञी करे अज़म्पशन तव्हांजे बारे में तव्हां कंप्लीट मालूमात ॾिसी सघो था। ख़ासि करे असां MLR मल्टीपल लीनियर रेग्रेशन हणूं था, इहे 6 अज़म्पशन लाज़मी आहिनि मीट करणु। लेकिन इन मां को बि हिकिड़े अज़म्पशन तव्हां मीट नथा कयो त मल्टीपल रेग्रेशन जे रिज़ल्ट्स आहिनि उहे कंहिं कम जा न रहंदा, इहे लाज़मी आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी मूंखां ॻाल्हि ॾिसी वई त भई मां थोरो डेटा ऐं इंफॉर्मेशन जा ॿ कॉन्सेप्ट आहिनि त डेटा इंफॉर्मेशन में छा फ़र्क़ु आहे। डेटा जेका असांजी उहा रॉ मटीरियल आहे, ठीकु आहे, अनप्रोसेस्ड फॉर्म ऑफ द अनप्रोसेस्ड फॉर्म आहे, यानी डेटा त असां कलेक्ट कई आहे पर इन डेटा में असां कीअं असां इन बारे में कंक्लूड कीअं कयूं त जेसि ताईं असां डेटा खे कंहिं प्रोसेस न कंदासीं कंहिं सॉफ्टवेयर में, क्वालिटेटिव डेटा हुजे या क्वांटिटेटिव डेटा जेको बि हुजे, पर जेसि ताईं तव्हां इनखे प्रोसेस न कंदो तेसि ताईं तव्हांखे ख़बर कोन पवंदी त इन में डेटा खे असां जेको आहे पंहिंजो कंक्लूड कीअं कयूं, कहिड़ा कंक्लूजन कयूं। मिसाल तव्हां क्लासरूम में उस्ताद आहियो ऐं तव्हां वटि 30-40 शागिर्द आहिनि, तव्हां मूंखां डेटा वरिती, हाणे तव्हांखे ख़बर पई त तव्हां वटि केतिरा मेल आहिनि ऐं केतिरियूं फीमेल आहिनि ऐं उनखे तव्हां एज कहिड़ी आहे, एजुकेशन उन खां अलावा उनजी तालीम कहिड़ी आहे, कहिड़े इलाइक़े खां तालुक़ रखनि था, इहे कीअं ख़बर पए जेसि ताईं उन डेटा खे तव्हां एनालाइज़ नथा कयो, उनखे तव्हां प्रोसेस नथा कयो। इन करे चवंदा आहिनि जॾहिं डेटा खे प्रोसेस कंदा हो त पोइ इहा इंफॉर्मेशन थींदी आहे, यानी प्रोसेस फॉर्म ऑफ द डेटा इज कॉल्ड इंफॉर्मेशन। हाणे इंफॉर्मेशन छा आहे, तव्हांजी मालूमात आहे। हाणे इन मालूमात जी बुनियाद ते तव्हां ॻाल्हाए सघो था, पाण शइ क्लेम बि करे सघो था त भई मुंहिंजी क्लास में जेका 40% छोकिरियूं आहिनि, 60% छोकिरा आहिनि, उनजी एज ही हेतिरी आहे, उनजी तालीम हेतिरी आहे ऐं उनजो जेको लेवल ऑफ सेटिस्फेक्शन आहे मुंहिंजी जो टीचिंग जे हवाले खां उहो बि मुतमइन आहे। इहे शइ तॾहिं ख़बर पए थी तव्हां इंफॉर्मेशन। हाणे डेटा खे इंफॉर्मेशन में कन्वर्ट करण लाइ छा ज़रूरी आहे, डेटा खे इंफॉर्मेशन में कन्वर्ट करण लाइ असांखे लाज़मी आहे असांखे स्टैटिस्टिकल टूल्स लाज़मी आहिनि। उनखां टूल हुजे स्टैटिस्टिकल यानी क्वांटिटेटिव या क्वालिटेटिव टूल जंहिंमां असां उनखे डेटा खे इंफॉर्मेशन में कन्वर्ट कयूं। सो इन हवाले खां असां ॻाल्हि कंदासीं त स्टैटिस्टिक्स छा हूंदी आहे। स्टैटिस्टिक्स जे हवाले खां थोरी मालूमात मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त स्टैटिस्टिक्स आर अ ब्रांच ऑफ द मैथमेटिक्स। इहा हिकिड़ी ब्रांच आहे मैथमेटिक्स जी डीलिंग विथ कलेक्शन, यानी पहिरियों कमु छा आहे हिनजो कलेक्शन आहे, ॿियो कमु एनालिसिस आहे ऐं टियों आहे इंटरप्रिटेशन ऐं चोथों आहे प्रेज़ेंटेशन। यानी पहिरियों असांखे डेटा कलेक्ट करणी पवंदी, उन खां डेटा खे एनालाइज़ कंदासीं त पोइ डेटा एनालिसिस खां पोइ उहा इंफॉर्मेशन जी तब्दील थी वेंदी। हाणे तव्हांखे इंफॉर्मेशन मिली त पोइ लास्ट में उनखे इंटरप्रेट बि करणो आहे ऐं इंटरप्रेट खां पोइ तव्हांखे वरी किथे तव्हांखे प्रेज़ेंट बि करणो पवंदो। हाणे प्रेज़ेंट कीअं हवाले खां मिसाल तव्हां डेटा कलेक्ट कई खे इंटरप्रेट बि कयो, हाणे उन खां पोइ तव्हांजो को रिसर्च पेपर आहे कंहिं तव्हां रिसर्च पेपर लिखणु चाहो था, ज़ाहिर उन रिसर्च पेपर में तव्हां डेटा खे प्रेज़ेंट कंदो, या तव्हांजो को थीसिस आहे डिफेंड करणो आहे पंहिंजी थीसिस खे त ज़ाहिर पीपीटीज़ में वञी करे रिज़ल्ट्स तव्हां प्रेज़ेंट कंदो खोड़ सारा माण्हुनि जे साम्हूं ऐं उते तव्हांखे डिफेंड करणो आहे। मिसाल के तव्हां रिसर्च कयो था कंहिं कंपनी जे लाइ, ठीकु आहे, त उहे कंपनी जेके नुमाइंदा आहिनि जेके हायरअप्स आहिनि उनजे साम्हूं वेही करे उन रिसर्च जा जेके तव्हांजा रिज़ल्ट्स आहिनि उनखे प्रेज़ेंट करणा आहे। त यानी 4 शयूं अची वियूं, डेटा कलेक्शन, डेटा उन खां पोइ डेटा एनालिसिस, डेटा इंटरप्रिटेशन ऐं डेटा प्रेज़ेंटेशन।
ये चारई शयूं जेके असांखे अची थियूं आहिनि, ई स्टैटिस्टिक में अची थियूं आहिनि। पंहिंजे स्टैटिस्टिक जो कमु छा आहे? डेटा खे कलेक्ट करणु, डेटा खे इंटरप्रेट एनालाइज़ करणु, इंटरप्रेट एंड डेटा प्रेज़ेंटेशन। सो हाणे ई डेटा ऐं इंफॉर्मेशन जो फ़र्क़ु बि सम्झी वियासीं ऐं डेटा खे इंफॉर्मेशन में तब्दील करण लाइ असांखे ई स्टैटिस्टिकल टूल जी ज़रूरत आहे। ऐं इन ते जेको इन लेक्चर जो इख्तिताम कयूं था, उमेद कयूं था तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो ऐं इंशाअल्लाह वरी जल्द बाक़ी नई वीडियो सां तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।